नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस जी IG AD ख्वाजा ऐं AIG शाहिद हयात, DIG मोहम्मद सलीम ऐं सेक्रेटरी कमांडर सज्जाद हुसैन भट्टी जी ख़ासि हिदायतनि ते मोटरवे पुलिस कंडियारो जे DSP असदुल्ला, अबड़ो इंस्पेक्टर राशिद शाह ऐं एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सहतो सां गॾिजी रोड ते CNG सिलेंडर वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ वेननि मां तक़रीबन 22 खां वधीक CNG सिलेंडर लाथा विया आहिनि। गाॾियुनि खे ॾंड 24 कलाकनि लाइ बंदि कयो वियो। हिन सिलसिले में मोटरवे पुलिस जे ऑफिसर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाई कोर्ट जे हुकुम तहत वेननि मां CNG सिलेंडर लाहिया वञनि पिया। हिन जे फाटण सां काफ़ी नुक़सान थियनि था। असांजी कोशिशि आहे त अहिड़ियुनि गाॾियुनि खे रोड ते न अचणु ॾिनो वञे। इंशाअल्लाह अहिड़ी कार्रवाई करे असां हर रोज़ जी बुनियाद ते जारी रखंदासीं। जीअं को CNG जे सिलेंडर वारी गाॾियुनि रोड ते नज़र अचनि। हिन सिलसिले में असां वेननि जे मालिकान रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी जे सेक्रेटरी सां मुलाक़ात कई आहे। हुननि तावन जो यकीन ॾियारियो आहे।